हाय गाइस, हाय माण्हू, मूंखे विश्वास नथो थिए मां ये अखर चवां थी। ओ माय गॉड, 3 साल अॻु मां लास्ट वीडियो विधो हुयो द सिंधी गर्ल यूट्यूब चैनल ते एंड मूंखे यादि आहे कहिड़ियुनि हालतुनि में विधो हुयो। कोविड जो वक़्तु हुयो, पापा परेशान, मम्मी परेशान, सॼी दुनिया परेशान, मां मुंहिंजो भाउ कोशिशि पिया कयूं थधा रहूं दिमाग़ में सभु ठीकु रखण जी। हा, असां अॼु तव्हांजे अॻियां आया आहियूं। असां माना मां मुंहिंजी हिमत। मूंखे खिलण जी जाम आदत आहे, मूंखे वणंदो आहे, खिलणु वणंदो आहे एंड खिलाइणु वणंदो आहे, पाण खे बि ॿियनि खे बि। त असां अॼु तव्हांजे साम्हूं आया आहियूं जाम सोच वीचार खां पोइ। 3 सालनि खां पोइ मां मुंहिंजे चैनल ते वीडियो थी विझां एंड अगरि तव्हां पुछो था भई तूं किथे हुईं, छा आहे हाल चाल, ॿुधाइण वारी आहियां मां तव्हांखे हाणे। बट वेलकम बैक टू द सिंधी गर्ल यूट्यूब चैनल। मां जाम ख़ुशि आहियां अॼु, जाम जाम जाम, भॻवान जी खोड़ महिर आहे। हा, त मां किथे हुयमि? मां जंहिं महिल द सिंधी गर्ल ते वीडियोज़ विझणु बंदि कया, पहिरियों त सॉरी, मां तव्हांखे बिना ॿुधाए गायब थी वियमि। मुंहिंजो प्लान न हुयो गायब थियण जो, बट एॾो कुझु उन वक़्त ते मैनेज न पियो थिए मूंखां। त मां सिंधी फिल्म फेस्टिवल ते फुल टाइम हुयमि, जी जान लॻाए पंहिंजा 200 खां मथे वीडियोज़ प्रोड्यूस कया मां ऐं मुंहिंजे एडिटर। भॻवानु वॾी हयाती ॾेसि हुनखे, शल ख़ुशि रखेसि हमेशह, जाम महिनती छोकिरी आहे। एंड मां PhD जे विच में बि हुयमि। त इन जे करे सभु कुझु मैनेज न थियण जे करे मूंखे पहिरियों पंहिंजो ख़्यालु रखणु वणंदो आहे। जेतिरो मूंखां थियो मां कयो। बट हाणे साल खन खां अगरि तव्हां मूंखे सिंधी फिल्म फेस्टिवल ते फॉलो कंदा आहियो त उते ॾिठो हूंदो, उते बि मां ब्रेक वठी वेठी आहियां बिकॉज़ मां पंहिंजी PhD पूरी पई कयां, जेकी चङे वक़्त ताईं हली। त हे मुंहिंजो पहिरियों साल आहे बिना PhD जे टोपी जे, ऐं मां तव्हांखे ॿुधाए नथी सघां मां केतिरी ख़ुशि आहियां। ओ माय गॉड, ईअं पियो लॻे एॾी वॾी रिलेशनशिप आहे, कॾहिं पूरी न थींदी। हा, ॻाल्हाईंदमि उन जे बारे में बि फ़ुर्सत सां। अॼु त असां आई एम बैक वीडियो था ठाहियूं, त इन वीडियो में मूंखे तव्हांखे 2-3 ॻाल्हियूं ॿुधाइणियूं आहिनि। हिकु, मां किथे हुयमि, सिंधी फिल्म फेस्टिवल ते फुल टाइम हुयमि, PhD पई पूरी कयां। हाणे तव्हां डॉक्टर भावना राजपाल सां था ॻाल्हायो, PhD पूरी थी वई, वाधायूं तव्हांखे बि, खोड़ खोड़ वाधायूं। चङो अरसो लॻी वियो पूरो करण में, बट पूरी थी वई सुख सां। डिफेंड करे आयासीं, 3 कलाक ग्रिल कयूं, पर ठीकु आहे, असां फेस कयो। नाना मुंहिंजो मूंखे चवंदो हुयो मां नाना जो बहादुर पुटु आहियां, त शेर पुटु आहियां, त उहे अखर मूंखे यादि ई न आहिनि, कॾहिं मां ईअं अपसेट या लो फील कंदी आहियां त। हा, त मां छो वापसि आई आहियां? ईअं ई तव्हां सां ॻाल्हियूं करणु, येस एंड नो, ख़ाली ॻाल्हियूं करण न, बट कम जूं ॻाल्हियूं करणु। जाम सोच वीचार कयो मां कि मूंखे कहिड़े दिशा में पंहिंजे लाइफ खे खणी वञिणो आहे, कहिड़े डायरेक्शन में मूंखे पंहिंजे करियर खे खणी वञिणो आहे। एंड मां डिसाइड कयो कि मां पंहिंजे पढ़ाई खे एकेडमिक वर्ल्ड में अॻियां न वधाईंदमि। मां प्रोफेसर, पहिरियों लेक्चरर, प्रोफेसर वारो रस्तो न पकड़ींदमि, मूंखे स्किन केयर करिणो आहे। त हाणे मां पंहिंजो करियर चेंज कयो आहे एंड आई एम इनटू स्किन केयर। एंड अगरि तव्हां हिन चैनल ते वीडियोज़ ॾिठा आहिनि मुंहिंजा, माना भॻवान जी नेमत ॾिसो, मूंखे ख़बर बि न हुई कि मां इहा लाइन चूज़ कंदमि, बट मां वेही करे पंहिंजा झूना वीडियोज़ ॾिसां थी न, आई एम लाइक भावना, तूं त शुरू खां हिन जे पुठियां ई चरी हुई आहे। तव्हां ॾिसंदा, मां पंहिंजी बेस्ट फ्रेंड खे हुन महिल फेशियल ॾिनो आहे, हेॾी सनस्क्रीन हणी वेठा वीडियोज़ में, एंड आई एम लाइक उहो हुयो हमेशह खां, उहो ॿिज अंदरि हुयो, पर शायदि ताक़त न हुई उॾामण जी। त अॼु भॻवान जी महिर सां मां तव्हांखे ॿुधाए थी सघां, 6 महीना थिया आहिनि मां जनवरी 2023 खां पंहिंजो पैशन, मुंहिंजो प्यार स्किन, मां उनखे फॉलो करणु चालू कयो आहे। एंड मुंहिंजा जाम क्लाइंट्स आहिनि जिन मूंखां लग्जरी ग्लो फेशियल्स कराया आहिनि, एंड मुंहिंजा जाम क्लाइंट्स आहिनि जिन मुंहिंजो स्किन कंसल्टेशन्स वरितियूं आहिनि, मुंहिंजे यूनिक स्किन ग्लो प्रोग्राम्स वरिता अथऊं 3 मंथ्स वारा, एंड उन्हनि जी स्किन किथां खां किथे हली वई आहे। त ऑफकोर्स मूंखे तव्हां सां उहो शेयर करिणो आहे, उन्हनि जी जर्नी शेयर करणी आहे मूंखे तव्हां सां। एंड अॻे जे वीडियोज़ में तव्हां ॾिसंदा, मूंखे कॾहिं मेकअप लॻल हूंदो हुओ, कॾहिं सनस्क्रीन लॻल हूंदी हुई, त स्किन सां हमेशह मां एक्सपेरिमेंट कंदी रहंदी हुयमि। बट मोर इम्पॉर्टेंटली अॼु वारे वीडियो में मूंखे 0 बेस मेकअप आहे,
कुछ मेकअप न कयल आहे मुंहिंजे फेस ते, काई फाउंडेशन, कोई कंसीलर, कोई प्राइमर न आहे, काजल हई आहे, थोड़ी लिपस्टिक हई आहे, दैट्स इट. ऑफकोर्स स्किन केयर प्रॉपरली कयो आहे, सीरम मॉइस्चराइज़र मां प्रॉपरली कयो आहे. बट माई पॉइंट इज़ इन स्टेज ते अचण लाइ, मुंहिंजी स्किन हमेशह खां ईअं न हुई, इन स्टेज ते अचण लाइ मूंखे जाम टाइम लॻो आहे. एंड इन करे मां पंहिंजो करियर चेंज कयो. छो स्किन केयर उहो ॿिए वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदमि. बट अॼु खां तव्हांखे हिन चैनल ते छा छा मिलंदो अचो मां तव्हांखे ॿुधायां. पहिरियों त मुंहिंजे क्लाइंट्स जा डिटेल्ड वीडियोज़ मिलंदा तव्हांखे, जेके मां फेशियल्स कंदी आहियां, छो कंदी आहियां, उन्हनि जा बिफोर आफ्टर, जेके मां कॉन्सल्टेशन्स कयूं आहिनि उन्हनि जा बिफोर आफ्टर, उन्हनि जी जर्नी कीअं रही आहे, मुंहिंजो अप्रोच छा आहे स्किन खे. त माना कटे छॾे एवरीथिंग स्किन एंड ब्यूटी रिलेटेड तव्हांखे हिन चैनल ते मिलंदो, सिंधीअ में, ऑफकोर्स इंग्लिश में बि, बिकॉज मां पहिरियों बि चयो मुंहिंजो सिंधी ऐं इंग्लिश ॿई मातृभाषाऊं आहिनि. त मूंखे ख़बर आहे मां वधीक महिनत जो टोकरो पंहिंजे मथे ते खणां थी ॿिन्ही लैंग्वेजिस में वीडियो ठाहे करे. बट मूंखे वणंदी आहे महिनत करणु, त महिनत कंदमि ऐं ॿिन्ही भाषाउनि में वीडियोज़ ठाहींदमि. जिन खे इंग्लिश ॾिसणो हुजे इंग्लिश ॾिसनि, जिन खे सिंधी ॾिसणी हुजे सिंधीअ में वीडियोज़ ॾिसनि. त मां हिकु दफ़ो वापसि पाण खे इंट्रोड्यूस थी कयां. आई एम डॉक्टर भावना राजपाल, ऑल्सो द सिंधी गर्ल, स्किन केयर एक्सपर्ट. जाम शयुनि मां हिकु मुंहिंजो जेको फेवरेट पैशन आहे उहो आहे स्किन. तव्हां पहिरियों बि ॾिठा हुया, हाणे बि ॾिसंदा. मूंखे व्लॉग्स करणु जाम वणंदा आहिनि. असां फैमिली वेकेशन्स ते विया आहियूं, उहे व्लॉग्स तव्हां जाम पसंदि कया आहिनि. ऑफकोर्स उहे बि व्लॉग्स तव्हांखे मिलंदा. शॉपिंग करणु मूंखे ॾाढी वणंदी आहे, पर मुंहिंजो शॉपिंग जो अप्रोच चेंज थी वियो आहे. त कीअं चेंज थियो आहे, छा थियो आहे, छो मुंहिंजो दिमाग़ु चेंज थियो आहे शॉपिंग जे मामले में, उहे वीडियोज़ तव्हांखे मिलंदा. एंड खाधो, सिंधी फिल्म फेस्टिवल ते अगरि तव्हां ॾिठा आहिनि त असां ख़ासि पार्टीशन सीरीज़ कयूं आहिनि सिंधी फूड रिलेटेड. हिन चैनल ते बि पालक पनीर वई मां लंडन में ठाहियां पई, उहो बि वीडियो विधो आहे. खाधे जो जाम शौक़ु आहे, ॿई खाइण जो बि ठाहिण जो बि, त उहे वीडियोज़ बि तव्हांखे मिलंदा. प्लस अगरि तव्हां मूंखे इंस्टाग्राम ते फॉलो कंदा आहियो, जिते मां जाम रेगुलर आहियां, द सिंधी गर्ल @ द सिंधी गर्ल ते, तव्हां ॾिठो हूंदो मां स्किन ग्लो फूड्स चालू कयो, सीरीज़ चालू कई आहे. त मूंखे तव्हांखे एक्चुअली स्किन खे अंदरां खां कीअं ग्लो कराइणो आहे, उहे बि तरीक़ा ॿुधाइणा आहिनि, उहे बि खाधा ॿुधाइणा आहिनि. त आई विल बी शेयरिंग दैट तव्हां सां. खोड़ ग्लो ईंदो तव्हांखे. ऐं तव्हां चवंदा भावना वाकई यार तूं त जादू करे ॾेखारे. थैंक यू. के क्लाइंट्स मूंखे चवंदा आहिनि मां मैजिशियन आहियां. भॻवान जी महिर आहे. त पंहिंजे पर्सनल लाइफ जा बि एस्पेक्ट्स मां तव्हां सां शेयर कंदमि, जेके मूंखे शेयर करण लाइक़ु लॻंदा. स्किन, ब्यूटी, शॉपिंग, कुकिंग, फूड्स, माई गॉड आई एम वेरी एक्साइटेड. सोचे करे मूंखे मज़ो थो अचे. मां हिन ते बि वीडियो ठाहींदमि, हुन ते बि वीडियो ठाहींदमि. ऐं विश्वास कयो ओरिजिनल कॉन्टेंट ठाहिणु ॾाढो ॾुखियो आहे. कॉपी पेस्ट ॾाढो ईज़ी आहे, मूंखे कॉपी पेस्ट करणु वणंदो न आहे. त पाण सोचणु, पोइ उनखे कीअं फिल्मिंग करणी आहे, उनखे कीअं एडिटिंग करणी आहे, पोइ उनखे अपलोड करणु ॾाढी 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 महिनत आहे. पर असां महिनती आहियूं, माउ पीउ उहो ई सेखारियो आहे, त उहो ई करण वारी आहे. एंड मूंखे तव्हांखे ॿी बि हिकु ॻाल्हि चवणी आहे. एज़ अ ह्यूमन बीइंग, जेकी मां 5 साल अॻु हुयमि छोकिरी, मां अॼु उहा साॻी छोकिरी न आहियां. आई हैव ग्रोन. मां जाम अॻियां वधी आहियां, इमोशनली, मेंटली, अकेडमिकली, पढ़ाईअ में, फिज़िकली. पंहिंजा जोक्स मां ई सम्झंदी आहियां. बट नो लिसन, सीरियसली अॻे मूंखे एतिरी ॼाण न हूंदी हुई कैमरा जी, या त केतिरो सीरियसली कंहिं टॉपिक खे पकड़े करे उनखे इनटू अ डेवलप्ड आइडिया कीअं करणो ऐं पोइ उनखे प्रेज़ेंट कीअं करणो वीडियो फॉर्म में. अॻे जा मुंहिंजा वीडियोज़ ॾिसंदा, उन में लाइटिंग सुठी न हुई. ठीकु ठाकु फ़ोन या कैमरा ते शूट कंदमि. अॼु मूंखे रिंग लाइट जे साम्हूं वेठी आहियां, कैमरा जे साम्हूं वेठी आहियां. इन जे थ्रू मां इहो थी चवणु चाहियां तव्हांखे, ॾेखाव नथी कयां, पंहिंजी वॾाई नथी कयां, हा मूंखे रिंग लाइट आहे. मां इहो थी चवणु चाहियां कि हर माण्हू वक़्त जे हिसाब सां थोरो वधंदो आहे, त अलॻि अलॻि तरीक़नि में वधंदो आहे. त हिन दफ़े हिन मुंहिंजे लंबी ब्रेक खां पोइ तव्हांजे साम्हूं जेकी भावना आहे, उहो भावना जो नयो वर्जन आहे. जीअं फ़ोन में नओं डाउनलोड कंदा आहियूं न वर्जन, तीअं वारो. त वेलकम टू दिस ब्यूटिफुल न्यू वर्जन विदाउट मेकअप, with a lot of confidence and glowing skin care. माना ये चिमकाए छॾींदी मां तव्हांजी स्किन घर वेठे वेठे. मुंहिंजा सभु कम वीडियो वारा मुंहिंजे क्लाइंट्स सां वीडियो कॉल से थींदा आहिनि, त काई चिंता न कयो, मां हाज़िर आहियां ताला.
ऐं हो वीडियो यादि अथव मुंहिंजी शादी मां विधो हुयो, उन खां पोइ अलाए घणनि छोकिरनि मूंखे मैसेजिस कया आहिनि एंड अलाए घणनि ॼणनि मूंखे मैसेज कयो आहे कि भावना तूं जेके ॻाल्हियूं हिन वीडियो में चयूं अथई उन हर ॻाल्हि सां असां सहमत आहियूं। उन वीडियो ते बि हिकिड़ो नयो अपडेट अचेव थो, उन टॉपिक ते चओ, उन में मां जेको चयो आहे उन ते चओ, बट देयर इज़ एन अपडेट। ओके, मुंहिंजी शादी, अपडेट कमिंग सून। ठीकु आहे, इहा त थी वई सॼी अपडेट। तव्हांखे हाणे ख़बर आहे हिन चैनल ते तव्हांखे छा मिलंदो, बट मूंखे तव्हांखे खोड़ थैंक यू चवणो आहे। मुंहिंजे चैनल खे तव्हां सब्सक्राइब कयो आहे, एॾनि सालनि ताईं मां न विधो कुझु, पंहिंजे लाइफ जे तकलीफ़ुनि मां गुज़रां पई, तव्हां मुंहिंजो साथ ॾिनो बाय स्टेइंग सब्सक्राइब्ड। तव्हां अनसब्सक्राइब न कयो, उन लाइ थैंक यू। एंड सची खोड़ महिरबानी भॻवान जो कि तव्हां मुंहिंजी भाषा सम्झो था, मां जेको चवण थी चाहियां उहो त सम्झो। एंड अॼु बि मुंहिंजो रीज़न उहो ई आहे यूट्यूब वीडियोज़ ठाहिण जे पुठियां या इंस्टाग्राम करण जे पुठियां। जेके बि माण्हू जिते बि वेठा आहिनि उन्हनि ताईं अगरि मां पहुची सघां, उन्हनि ताईं जेको मां चवण थी चाहियां उहो पहुची सघे, त उन खां वधीक मूंखे कुझु बि न खपे। सीरियसली हर हिकु माण्हू सां त मिलणु पॉसिबल न आहे जेके अलॻि अलॻि देशनि में रहिया पिया आहिनि, बट हिन डिजिटल मीडियम जे थ्रू मां उन्हनि ताईं पहुची थी सघां, तव्हां सां मिली थी सघां, हिन ॻाल्हि जी मूंखे खोड़ ख़ुशी आहे। एंड 6 महीननि खां जेको मां पंहिंजो नयो स्टार्टअप, नई बिज़नेस स्टार्ट कई आहे, उन में मां टोटली अकेली रही आहियां। खोड़ ॾुखियारियूं आयूं आहिनि। मूंखे मुंहिंजो सिंधी फिल्म फेस्टिवल वापसि यादि थो अचे कॾहिं कॾहिं, छाकाणि त उते बि मूंखे रोज़ु नई तकलीफ़ ईंदी हुई, साॻी तकलीफ़ रिपीट न थींदी हुई। पर ठीकु आहे, असां बि होशियारु आहियूं, असां बि बहादुर आहियूं, असां फेस कंदासीं तकलीफ़ूं ऐं अॻियां वधंदासीं ऐं तव्हां लाइ खोड़ वीडियोज़ ठाहींदासीं। तव्हां सब्सक्राइब कयो आहे, हाणे हिन वीडियो खे लाइक बि कंदा एंड शेयर बि कंदा, उन लाइ मां तव्हांखे थैंक यू थी चवां। प्लीज़ नोटिफिकेशन जी घंटी वॼाइजो। इहो साॻियो वीडियो इंग्लिश में बि विधो थी मां, त उहो ॾिसिजो। एंड नेक्स्ट वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदीमांव मां पंहिंजे करियर लाइ स्किन केयर लाइन छो चूज़ कई। ओके, मिलूं था ॿिए वीडियो में। अवल ख़ैर, तेसि ताईं आई होप तव्हां सभु ठीकु आहियो, जिते आहियो ख़ुशि आहियो। ठीकु आहे, त प्लीज़ सपोर्ट कयो, शेयर कयो वीडियोज़ खे, सब्सक्राइब कयो मुंहिंजे चैनल खे एंड घंटी वॼाइण न विसरजो। ठीकु आहे, थम्स अप ॾियो त मूंखे ख़बर पए तव्हांखे इहो वीडियो वणियो। जाम 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 प्यार थी तव्हांखे मोकिलियां, वॾियूं भाकियूं। सी यू सून, बाय।